नाज़िम पेशावर हाई कोर्ट तहरीक इंसाफ जे इंट्रा पार्टी इलेक्शन के हवाले से इलेक्शन कमीशन जो 22 डिसंबर वारो फ़ैसिलो बहाल करे छॾियो आहे। पेशावर हाई कोर्ट में इलेक्शन कमीशन की नज़रसानी अपील ते ॿुधणी थी। पीटीआई ऐं इलेक्शन कमीशन के वकीलन दलील ॾिना। पेशावर हाई कोर्ट तहरीक इंसाफ की दरख्वास्त ते जारी कयल स्टे ऑर्डर वापस वठी इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो बहाल किया आहे। वाज़े रहे तो पेशावर हाई कोर्ट के सिंगल बेंच इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो कालादम करार ॾींदे पीटीआई जो बेट जो निशान बहाल कियो हो, जंहिं ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन नज़रसानी दरख्वास्त दाख़िल कराई हुई। एक बार अहम खबर शेरवा कयूं। पेशावर हाई कोर्ट तहरीक इंसाफ के इंट्रा पार्टी इलेक्शन के हवाले से इलेक्शन कमीशन जो 22 डिसंबर वारो फ़ैसिलो बहाल कर छॾियो आहे। पेशावर हाई कोर्ट में इलेक्शन कमीशन की नज़रसानी अपील ते ॿुधणी थी। पीटीआई ऐं इलेक्शन कमीशन के वकीलन दलील ॾिना। पेशावर हाई कोर्ट तहरीक इंसाफ की दरख्वास्त ते जारी कयल स्टे ऑर्डर वापस वठी इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो बहाल किया आहे। वाज़े रहे तो पेशावर हाई कोर्ट की सिंगल बेंच इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो कालादम करार ॾींदे पीटीआई जो बेट जो निशान बहाल कियो हो, जंहिं ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन नज़रसानी दरख्वास्त दाख़िल कराई हुई।